मूंखे का बि ख़बर कोन्हे कॾहिं ख़तमु थींदी। इहा आहे किथां मिड़े, इहा आहे किथां मिड़े मस्करी करे वेठा आहिनि, ठारी करे वेठा आहिनि। पर रिश्वतखोरी आहे सही न पाकिस्तान में, छा था सम्झो? हा हा उहो त आहे। पोइ ख़तमु करण लाइ वहाँ कहिड़ो सलाह आहे? अची हाणे छा था करे सघूं? न सलाह ॾेई सघो था, सलाह त कीअं ख़तमु थींदी? न न असांजे सलाह त ख़तमु थियण आहे कोन का थींदी। अच्छा हा हीअ सिधी बिधी हराम पाई आहे त हलंदी रहंदी। थींदी बाबा हाणे कीअं थींदी इहो त रब ॼाणे, रब जी ख़बर आहे बाबा। सिंध गवर्नमेंट मां जे करप्शन ख़तमु करिणो आहे त इन सभिनी MP मिनिस्टरनि खे गॾु करे सिंध जे सभिनि खे हिकिड़े ग्राउंड में बीहारे इनखे आवाम खे छॾिजे त इन्हनि खे ठीकु ठाक पादर हणे, सम्झे, इन्हनि खे अहिड़ा पादर हणे जेको इन्हनि खे उहो दौरु यादि अचे जेको इहे पिनंदा हुआ रोडनि ते 10 रुपए लाइ। इन्हनि सां उहो सलूक कजे ऐं पोइ ख़तमु थींदी। सही पिया चओ। इंशाल्लाह ख़तमु थींदी। इन्हनि खे असांजे हवाले करियो, असीं पाण इन्हनि खां करप्शन जो हिसाबु वठी पादर हणी इन्हनि खे सिधो कंदासीं। महिरबानी। रिश्वतखोरी कीअं ख़तमु थींदी? रिश्वतखोरी पाकिस्तान मां इहो मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। असां त चऊं था जेको हिननि लाइ जेको असेंबली में आवाज़ु उथारियो वञे, पोइ करप्शन ख़तमु थी वेंदी। करप्शन ख़तमु थिए या रोडनि ते निकिरो एहतजाज करियूं, पोइ जेको सो इन हिसाब सां जेको सो निकिरी सघे थो। माना अव्हां वटि हल इहो आहे त रोडनि ते निकिरंदा करप्शन ख़तमु थी वेंदो। हा बसि हाणे धरना हणंदासीं, रोड बंदि कंदासीं, पोइ को रदमल हुनजो निकिरे। बाक़ी त हाणे इहो सिंध गवर्नमेंट आहे, 13 साल खां लोड़ियूं पिया, अञा अलाए केतिरो साल लोड़ींदासीं। महिरबानी। असां वटि इहो मज़ो न पघारूं बंदि कनि, सफ़ा पघारूं बंदि करे छॾीनि ॿुधे न। हा बसि करप्शन न कंदा, अगरि पघारूं जजू कंदा त वधीक कंदा, पघारूं घटि कंदा त वरी घटि कंदा। ॿियो छा हल कहिड़ो आहे? या ठुके नी जेलनि में विझनि सभिनी खे, जेको करप्शन करे त हुनखे न छॾीनि, हुनखे जेल में विझनि त ख़तमु थी वेंदी। महिरबानी महिरबानी। बाबा ख़तमु कोन थींदी, तेल वधे पियो रिश्वत ख़तमु कोन थींदी त वधी वेंदा। ऐं हिते मुख़्तियार काजी ऑफिस में रिश्वत आहे, DC ऑफिस में वञे रिश्वत आहे, कोर्टनि में बि रिश्वत आहे। त ख़तमु कीअं थींदी? ख़तमु जॾहिं गवर्नमेंट डंडो चाढ़ींदी तॾहिं ख़तमु थींदी। गवर्नमेंट कहिड़ी आहे? उहा गवर्नमेंट ई वेठी आहे इमरान ख़ान जी। इहो ख़तमु कंदो? इहो ख़तमु कंदो, जे डंडो चाढ़ींदो त ख़तमु कंदो, न त कोन थींदो। ग़रीबनि ते कूड़ा केस हणियो अथई, उहो बि 10 साल 20 साल पिया लोड़ीनि। हरू बग़ैर गुनाह जो ॾियण न वठण कूड़ा केस, परायूं ज़मीनूं असांजूं, कूड़ा केस ॿिया कहिड़ो बेटा जिनी फुट बि न आहे, इंच बि न आहे, उहो कूड़ा केस करे वेठा आहिनि। उहो न त रेवेन्यू वारा बराबरी करियो केस ठाहियो ॾिन उन्हनि खे, उहो कोर्टनि में बीठा आहिनि, उहो कोर्ट वारा जज हलाइनि पिया। जज को बि फ़ैसिलो नथा ॾियनि कंहिं बि ॻाल्हि जो, ईमानदारी जो फ़ैसिलो कमु जज बि नथा कनि। कोर्टूं ठहियो, DC ऑफिस ठहियो, वरी जज बि नथा कनि। DC ऑफिस वारा इहे अॻे चोर आहिनि, पर कोर्टूं बि नथियूं कनि। इहे बि चोर आहिनि, इहे बि चोर आहिनि, सभु हिते बदीन ज़िले में चोर वेठा आहिनि। को बि हिते करप्शन ख़तमु करण वारो न आहे। बदीन ज़िले में जेके ऑफिसर आहिनि टोटल चोर आहिनि, चोर आहिनि। हल इन्हनि चोरनि जो हल? हाणे इन्हनि चोरनि जो हल आहे त जेसीं वज़ीर आज़म ॾंडो न खणंदो तेसीं हल कोन थींदो। वज़ीर आज़म कानून कढे, इन्हनि जो हल मसइलो त हल तॾहिं थींदो जॾहिं कानून न हूंदो। कानून खां बिगड़ आहे। हाणे हिते कानून सभु पंहिंजो कानून ठाहियो वेठो आहे, नंढो वॾो पंहिंजो कानून ठाहियो त सरियाम विस्कियूं पियूं हलनि, शहरनि में विस्कियूं पिया बीहनि। को बि इन चर्च ते अमल ते कंहिं बि नशे ते अमल नथो, केर बि नथो करे। छो नथो करे? गवर्नमेंट कुझु ई कोन थी, गवर्नमेंट माट करी वेठी, पाण पैसा विया वठनि। इमरान ख़ान पाण टैक्स लॻाए पियो, पाण वधाए पियो तेल, हर महीने ते 2 दफ़ा तेल वधंदो आहे। इहो कहिड़ो कानून आहे जो हर महीने ते 2 दफ़ा तेल वधियो आहे? तेल, गैस, डीज़ल, पाणी, सभु शइ महांगी, पाणी जो बि 50 रुपया बोतल। इहो कहिड़ो कानून? रिश्वत ख़तमु साईं थींदी मोचड़नि सां, ईअं रिश्वत ख़तमु कोन थींदी। हा बसि इहो पुछो था त उहो जेको हींअर पाकिस्तान आहे उन में रिश्वत ख़तमु थियण जहिड़ी आहे कोन। सभु इहे जेको सो हराम जा पैसा खायो सभु वेठा आहिनि, बाक़ी इलाज जो केरु थो खाए? ग़रीबनि जा पैसा अचनि से बि खाइनि वॾा, बाक़ी ॿियो छा थो मिले? बाक़ी रिश्वत ई ख़तमु थिए, बाक़ी चांहि पीअं तोखे आउं पीआरियां। महिरबानी साईं। करप्शन जे लाइ जेसीं ताईं लाज़ न ईंदा, जेसीं ताईं उनजे ख़िलाफ़ु कोई कानून न जुड़ंदा, ऐं जेसीं ताईं माण्हुनि में इहा सुजाॻी न ईंदी, तेसीं ताईं करप्शन जो ख़तमु थियणु नामुमकिन आहे। हींअर बि तव्हां ॾिसो नेब आहे, एंटी करप्शन आहे, या ॿिया जेकी अहिड़ा इदारा आहिनि जेकी करप्शन जी सदेबाब जे लाइ गवर्नमेंट ठाहिया आहिनि, जेके बि कानून ठाहिया आहिनि, इहे कानून जेके आहिनि त कोरड़ी जे ॼार बराबरि आहिनि।
करप्ट माण्हू जेको बि आहे उनखां बचाव करियो कि हिन खे हीले बहाने सां निकिरियो वञे, या इहे केस जेके आहिनि सो तक़रीबन कई साल ताईं हलंदा रहंदा आहिनि, इन जो को बि आउटपुट कोन थो निकिरे। करप्शन जे लाइ चाइना वारो कानून खपे, या जेकी ॿिया सुधरियल मुल्क आहिनि जिन्हनि बि मुल्कनि तरक़ी कई आहे, उन्हनि मुल्कनि तरक़ी तॾहिं कई आहे जॾहिं उते करप्शन जे लाइ माना बिल्कुलु ज़ीरो आहे। इन जे करे पाकिस्तान में तॾहिं तरक़ी करे सघंदो जॾहिं इन में करप्शन जे ख़िलाफ़ु मौसर क़दम खयां वेंदा या कानून खयां वेंदा। करप्शन खे रोकण जे लाइ ज़रूरी आहे त करप्शन जे ख़िलाफ़ु सज़ाए मौत जो कानून अचणु घुरिजे थी। बाबा करप्शन तॾहिं ख़तमु थी जेसीं पंहिंजो जो वोट जो आहे न उहो माना सही इस्तेमालु थींदो, पंहिंजो माना पंहिंजे वोट सां पंहिंजा हुकुमरान ईंदा तॾहिं वञी करप्शन ख़तमु थींदी। सही माण्हू सही जॻह ते ईंदो पोइ ई करप्शन ख़तमु थींदी, ईअं कॾहिं बि कोन्ह थींदी। अच्छा, तव्हां चओ था वोट जे सही इस्तेमाल सां जेको करप्शन ख़तमु थींदी? जी हाँ, बिल्कुलु। वोट जो माना सही इस्तेमालु थींदो, जंहिंखे असीं वोट ॾियूं था उहो अचे पोइ करप्शन ख़तमु थींदी, न कोन्ह थींदी। अदा जेसीं ताईं सस्ताई न थींदी तेसीं ताईं करप्शन जी जेको आहे करप्शन मुश्किल आहे। करप्शन जेको आहे मथां खां ख़तमु थींदी आहे। मथां खां ई जेकॾहिं जेको आहे वॾा वागू वेठा आहिनि उहो सिर्फ़ु सिंध गवर्नमेंट में कोन्हे, इहो वफ़ाक़ी इदारनि में बि आहिनि, वफ़ाक़ में बि आहिनि। ठीकु आहे, उन ई करे रिश्वत ख़तमु ई थींदी, सस्ताई थिए, महांगाई न थिए, इंसान जूं ज़रूरतूं वधंदियूं, जेतिरियूं वधंदियूं ओतिरो इंसान जेको आहे सो वधीक करप्शन कंदो, ऐं माना जेको ऑफिसर में वेठा आहिनि वधीक करप्शन कंदा, इंसानी ज़रूरतूं ख़तमु थींदियूं त सस्ताई थींदी त इनशाला करप्शन बि उन में कुझु कमी ईंदी। ऐं उन खां पोइ जेको आहे मेरिट हुजणु खपे हर इदारे में। मेरिट हूंदी त करप्शन बि ख़तमु थींदी, घटि थींदी। बाक़ी करप्शन मुकमल जेको आहे थिए उहो त मुश्किल आहे, मुकमल ख़तमु थिए उहो त मुश्किल आहे। ख़तमु त हाणे अवामी गर्दी, ख़तमु त अवामी गर्दी उहो कीअं कंदी? तो मशवरो कहिड़ो आहे? उहो त मसइलो असीं पाण हींअर दर बदर ते वेठा आहियूं। हा, हींअर मज़ूरी कोन्ह मिले, डीज़ल गाॾियूं पियूं हलनि, पहिरीं 5 रुपया वधियो, वरी अञा 3 रुपया वधियो, 8 रुपया डीज़ल वधी आहे, किरायो असांजो उहो ई आहे। न पर करप्शन कीअं ख़तमु थींदी? करप्शन रिश्वतखोरी कीअं ख़तमु थींदी? रिश्वतखोरी हाणे इहा हुकूमत करदी त कुझु रिश्वतखोरी ख़तमु थींदी न, हींअर ख़तमु थिए ई कोन। इहा पाण करे पई, इहा कीअं ख़तमु कंदी? इहो पाण बि करे पई, पर उहो आवाम करे थी तॾहिं न, हुकूमत करे तॾहिं न ख़तमु थिए। असां सां इहो मशवरो त इहा ई आहे, महांगाई त हद खां वधी वेली आहे, पर करप्शन कीअं ख़तमु थींदी? साईं करप्शन ते अमल थींदो तॾहिं ख़तमु थींदी न। उहो केरु अमल कंदो? अमल गवर्नमेंट कंदी न साईं। उहा त पाण करे पई। अच्छा, पोइ इन खां वधीक ॿियो केरु अमल कंदो? असां आवाम करियूं साईं। हा, इहो ई सवालु आहे हा न, असां आवाम त वधीक कोशिशि पिया कयूं, पर आवाम जी ॿुधे थो केरु? आवाम त ग़रीब वीचारी पाण निचोड़जी रही आहे, रत में जेका महांगाई हद खां वधी थी वेली आहे, आवाम वीचारी परेशान आहे। ऐं आवाम छा कंदी करप्शन ते? आवाम वधि में वधि उथी रोडनि ते निकिरंदी, रोडनि ते निकिरी करे आवाज़ु उथारींदी, आवाज़ त हुनजो मथे ते वञे ई नथो, न को हुन ते अमल थो थिए। बाक़ी असांजे सम्झ में इहा ई ॻाल्हि थी अचे, बाक़ी ख़बर न आहे त कीअं करप्शन ख़तमु थींदी। महिरबानी महिरबानी। चाचा बाबा ॿुधाईंदा कोन ख़तमु थींदी यार, ॿुधायो। अड़े वाह, थी सघे तुंहिंजो ॿुधाइण थी वञे पोइ केरु कोन? अलाह, इहा ख़बर कोन्हे असांखे। का सलाह हूंदी तव्हां? सलाह असां छा ॾींदा? असां सलाहकार माण्हू हूंदा, उन्हनि खां पुछो। पर आवाम आहे न, आवाम ॾिसो, आवाम छा थी चए? आवाम उथे ई कोन्हे बाबा। छा कंदी आवाम? आवाम उथे ई कोन्हे, हिते ज़ुल्म लॻो पियो, हर जॻह ते ज़ुल्म आहे, न घटियुनि जी निकाली, न रोडनि जी। न करप्शन कीअं ख़तमु थी इदारनि में? करप्शन छा ख़तमु थिए? केरु उथण वारो हुजे त करप्शन ख़तमु थिए? सभु वेठा आहिनि घरनि मंझि, को हुजे हुकूमत अहिड़ी आहे जे माना ज़ुल्म लॻो पियो, महांगाई, हर को जेको ग़रीब माण्हू जेको 500 रुपया तारीख़ खणे त 1200 जो सामान थो वठे। हाणे छा करप्शन ख़तमु थींदी? जेका आहिनि करप्शन हलाइण वारा सभु घरनि में वेठा आहिनि, एसियुनि में वेठा आहिनि। असां आहियूं ग़रीब माण्हू, मज़दूर माण्हू, तड़पूं पिया रोडनि ते, असां पंहिंजा बचा वठी वेठा आहियूं, केरु ॿुधण वारो केरु कोन्हे असांजी। छा करियूं? ग़रीब माण्हू केॾांहुं वञूं असां? सभु ज़ुल्म लॻो पियो, पाकिस्तान में गैस महांगो, पेट्रोल महांगो, हर शइ बिजली महांगी, ग़रीब माण्हू 500 रुपया तारीख़ खणे थो, 1000 रुपया भरे थो, वञूं केॾांहुं? हाणे ग़रीब आवाम तक़रीबन जेको अंदाज़ो आहे न 100% में 80% इमरान ख़ान खे पिटे पई। न त इमरान ख़ान त चए थो न करप्शन ख़तमु थिए, अवी छा था चओ? सलाह ॾियो न का। असीं इहा ई सलाह ॾसियूं था त इमरान ख़ान खे लाहियो वञे, करप्शन जीअं पहिरीं हुई न तीअं हलणु ॾियो, घटि में घटि ग़रीब आवाम खे त ॾुख कोन हो। इमरान ख़ान करप्शन, आउं चवंदो हिन हुकूमत खां वधीक ॿियो को करप्शन खाइण वारो आहे ई कोन। इमरान ख़ान जी हुकूमत तबाही कई आहे, अहिड़ी तबाही कंहिं हुकुमरान न कई आहे।
न हुन त पाण वीचारे चयो त बाबा करप्शन जेकी आहे उहो ख़तमु करियो इदारनि में जेके करप्शन आहे ऑफिसर खाईंदा जेके रिश्वत ऑफिसर इन खां वधीक ॿियो कहिड़ो आहे पाण ख़ुदि वेठो खाए हींअर खंडु 124 रुपया किलो लॻी पई आहे गेप हींअर कल्ह 10 रुपया वरी चाढ़ियो अथनि इहो पैसो केरु थो खाए इहो इमरान ख़ान त खाए पियो असांजे त असीं अवाम इहो ई सम्झूं था त इमरान ख़ान जहिड़ो को करपेशन ठग धोखेबाज़ इन जहिड़ो को हुकुमरान असांखे न गॾियो आहे न अलाह साईं असांखे गॾाईंदो बिराए महिरबानी इमरान ख़ान जी हुकूमत खे ख़तमु कयो वञे बसि करप्शन तॾहिं ख़तमु थींदी जॾहिं करप्शन माण्हू करणु न ॾींदो करप्शन असां पाण हथ राति ॾियूं था उन्हनि खे पैसा हथ सां ॾेई उन्हनि खे व्याजनि खे हथ सां पैसा ॾियूं था त पोइ वरी कमु पोइ थो थिए पैसो माण्हू न ॾींदो ईअं डंडे ते कमु कराए भाई मुंहिंजो कमु करिणो आहे त कमु थी वेंदो पैसो माण्हू खे जीअं हुनखे ॾियणो आहे ऑफिसर खे न ॾींदो त करप्शन कोन थींदी हिरायूं था पाण पैसो ॾियूं था ऑफिसरनि खे ही करप्शन पाण सेखारी आहे आवाम पाण सेखारी आहे ऑफिसरनि खे त करप्शन कीअं कबी आहे पाण हुननि खे पैसनि ते हिराए छॾियो बसि जेॾी महिल वञूं था ऑफिसर में 5 रुपया ॾियूं था कमु थिए थो 5 रुपया नथा ॾियूं त कमु नथो थिए ही पाण पंहिंजे पेर में कुआड़ो पाण आयो आहे तोड़ आहे मशवरो मूं वटि अहिड़ो को मशवरो फ़िलहाल को बि कोन्हे को तॾहिं थोरो सोचे ॿुधाए इहे कीअं माण्हू सुधरंदा इहे कीअं जेकी आहे रिश्वतखोरी छॾींदा रिश्वतखोर बि अहिड़ो को ऑफिसर को अचे को जो रिश्वत ख़तमु थी उहे त पाण कनि पिया न हा न पोइ ख़तमु कीअं थींदी ख़तमु त हाणे अहिड़ो को निज़ाम को बदिली थिए हा हा तॾहिं निज़ाम ख़तमु थींदो महिरबानी महिरबानी